हर हुसैन शेर हुसैनियत आवाज जगह नूरानी रूहानी खिताब फरमान जलाए सोना साईं साहिबजादा शेर हुसैनियत दुरूद शरीफ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैनि वल फ़रीक़ैनि मिन उरबि व मिन अजमी। हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिमी। अहल बैते पाक से गुस्ताखियाँ बेबाकियाँ, अहल बैते पाक से गुस्ताखियाँ बेबाकियाँ, लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत। लानतुल्लाहि अलैकुम दुश्मनाने अहल बैत। बेअदब गुस्ताख फिरके को, बेअदब गुस्ताख फिरके को सुना दे ए हसन। बेअदब गुस्ताख फिरके को सुना दे हसन के यूं कहा करते हैं सुन्नी दास्ताने अहल बैत के यूं कहा करते हैं सुन्नी
दास्ताने अहल बैत, तेरी नस्ल पाक में है, तेरी नस्ल पाक में है, बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। बहुत सामीनो हज़र आशिकान मुस्तफ़ा गुलामान मुस्तफ़ा मामा जैसा तकरीर करण जे लाइ नया बैठो बस सिर्फ मोहम्मदी लिस्ट में, हैदरी लिस्ट में, हुसैनी लिस्ट में नालो लिख रही नालो गणाई हुसैनी ओला इन्हें न समझो तब ज़ाहिर असाए तवांजा कामिल अकमल मुर्शिद न महफिल में मौजूद ना है, पर मुझो अकीदो मजबूत अकीदो आहे त हिन वक्त मां पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी रूहानियत अॼु हिन इज्तिमा तव्हां मां महसूस करे हिन अज़ीम शान जलसा अज़मत मुस्तफ़ा इश्क़ रसूल व शान अहल बैत जे इनकाद ते उन सां गॾु खैरात फी सबीलिल्लाह जे इनकाद ते अल्हम्दुलिल्लाह तमाम सुहिणो प्रोग्राम सजायो वियो ऐं मां तमाम हिन ॻोठ वारनि खे दोस्त मोहम्मद कलोड़ो वारनि खे दिल जी गहराइनि सां मुबारक थो ॾियां। मां छा अर्ज़ कयमि त हिन महफ़िल में मुर्शिद करीम जी रूहानियत मां महसूस कयो ऐं इहो बि महसूस करे रहियो आहियां त मुर्शिद करीम जी नज़र पहुची रही आहे त उन सां गॾु यकीनन मुंहिंजो मज़बूत अक़ीदो आहे सरकार मदीना शहनशाह मदीना जी नज़र भी हिन वक्त गुंबद खज़रा मां असांजे सां ते पहुची रही आहे। कोई समझे या न समझे गाल होंदी आहे अक़ीदे जी मोहब्बत छार गाल होंदी आहे अक़ीदे जी मोहब्बत। अल्हम्दुलिल्लाह असांजे तव्हांजो अक़ीदो मज़बूत आहे, असांजे तव्हांजो अक़ीदो मज़बूत आहे। अक़ीदे खे मज़बूत करण वारो केरु हूंदो आहे जो मुर्शिद कामिल अकमल हूंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे तव्हां वॾा ख़ुशकिस्मत जो असांजी दिल ते कंहिं भाड़ी भूत जी आंगुर नाहे लॻल। छार के असांजी दिल ते कंहिं भाड़ी भूत जी आंगुर नाहे लॻल। असांजी दिल ते आले रसूल औलाद अली अल्लाह जे कामिल अकमल वली जी आंगुर लॻल। आंगुर रखी फरमायो तो अल्लाह 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 आवाज़ अल्लाह
हाथ खड़ी करे अल्लाह जलसे जी इश्क रसूल अज़मत मुस्तफा शान त असां सरकार जो शान केतिरो पर सरकार जो वो शान जो खुटण वारो आहे अल्लाह ताला पंहिंजे हबीब बेमिसल बेमिसाल बणाए हिन दुनिया जे तख्ते ते मबूस जेको हबीब बेमिसल बेमिसाल आहे हुन जो शान भी बेमिसल बेमिसाल थोड़ो मां शान ते हलंदम पोइ शान मौला अली मुश्किल कुशा फरमाइन काल अली यकूल लम अर क़ब्लहु बादहु मिस्लहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली मुश्किल कुशा फरमाइन था मौला अली मुश्किल कुशा केरन जो असा सुनन जा पीर असा सुनन जा पीर मौला अली मुश्किल कुशा फरमाइन था सरकार अलैहिस्सलातो वस्सलाम जंजा ओ साफ बयान करण वारो ये बयान कंदो हो त सरकार अलैहिस्सलातो वस्सलाम जे मिसल न पहरियां कोई पैदा थियो न बाद में कोई पैदा थींदो अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे अहिड़ो शान अता फरमायो चार कम अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे अहिड़ो बेमिसाल शान अता फरमायो आहे सरकार जी हर अदा बेमिसाल सरकार जो उथण बेमिसाल सरकार जो वेहण मुबारक बेमिसाल सरकार जी रफ्तार बेमिसाल सरकार जी गुफ्तार भी बेमिसाल जो असां जे दिल पर नबी जी हर अदा बेमिसाल बाबा से बुलंद जो असां जे दिल पर नबी जी हर अदा बेमिसाल सब तारीफ अल्लाह ताला जी जेको खालिक हो मालिक अल्लाह ही माबूद है अल्लाह ही मक़सूद है अल्लाह वहदहु ला शरीक है आवाज़ बुलंद अल्लाह वहदहु ला शरीक है अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल है अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल है बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन वडो शान वडो मकाम वडी इज्जत अता फरमाई ए अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब जे सदके सरकार जे अहल बैत अतहार के भी वडो शान वडी इज्जत अजमत अता फरमाई सरकार अलैहिस्सलातो वस्सलाम जे अहल बैत अतहार जी मोहब्बत चार्ज कम सरकार अलैहिस्सलातो वस्सलाम जे अहल बैत अतहार जी मोहब्बत ईमान वारन ते फर्ज ईमान वारन फर्ज सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत कुरान जी नस आयत का साबित
चार सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत अतहार जी मोहब्बत कुरान मजीद जी नस आयत में साबित आहे। जेड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए कुल 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 ए मुझा हबीब तू फरमा कुल ला असलुकुम अलैहि अजर 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 इल्लल मवद्दत फिल कुर्ब कुल मुझा हबीब तू फरमा आवा खां को अजूरो का उजरत तलब नथो कया इल्लल मवद्दत फिल कुर्ब मगर मुझे अहल बैत मुझे अहल बैत मुझे गरीबन मगर मुझे मुझे करीबन मोहब्बत कयो इन आयत करीमा में अल्लाह ताला मुझे हबीब जी अहल बैत अतहार जी मोहब्बत ईमान वारन जी मथा फर्ज फरमाए शरिया हजरत 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 अब्बास का रिवायत है साहबा कराम में सलाह मशवरा करे कुछ माल तोहफा ताइफ कर सरकार जी खिदमत अक़दस में खणी आया खणी अची सरकार जी खिदमत अक़दस में अर्ज किया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा जो ही हकीर नजरानो कबूल फरमाए अवाजा खर्च इखराजात तमाम घना अल्लाह ताला पांजे हबीब के हुक्म फरमायो अल्लाह ताला पांजे हबीब के हुक्म फरमायो मुझा हबीब तू उन्हनि के फरमाए मुखे अवा जो माल मिलकत दुनिया दौलत न खपे सरकार फरमायो मुझे अवा के ईमान मुझे सजे अवा के कुरान मिलो मुझे सजे अवा के रमजान मिलो मुझे सजे अवा के हर नेमत मिली इनते मुखे अवा काबे उजरत न घुर मुखे अवा काबे उजरत न घुरजे अवा जी उजरत या है इल्लल मवद्दत फिल कुर्ब अवा जी उजरत या है त मुझे गरीबन मुझे अहल बैत सा मोहब्बत सरकार शाह फरमायो मुझे करीबन मुझे अहल बैत सा मोहब्बत कयो ईमान वारन सरकार जी अहल बैत अतहार जी मोहब्बत तहजीम अदब व एहतराम लाज़िमी ज़रूरी सरकार जी अहल बैत अतहार जी मोहब्बत ईमान वारन जी निशानी कामिल ईमान कामिल ईमान हुआ है जय जी दिल में कामिल शार कामिल ईमान वारो हुआ है जय जी दिल में सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत अल्हम्दुलिल्लाह हुआ सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत आहे त जो असा हुसैन हुआ सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत असा जी दिलन में विधी आहे असा जे कामिल अकमल मुर्शिद त सरकार जी हदीस सरकार फरमाइन था अन इब्न अब्बास हजरत इब्न अब्बास का रिवायत है सरकार फरमाइन था अन इब्न अब्बास काल लमा नज़र हाज़िहिल आयत कुल ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा कालू या रसूल अल्लाह मन कराबत हाउला इल्लज़ीना वजबत अलैना मवद्दतहुम काल अली फातिमा अजुकल जा मुल्ला चमन था तकुल्ला असल सोमलहि अजर इल्लल मुवद्दत फिल कुर्बा मा मुराद सरकार जा अहल बैत ना सरकार जी हदीस
त रिवायत आहे अब्दुल्लाह बिन अब्बास का जॾहिं ही आयत नाज़िल थी जॾहिं ही आयत करीमा नाज़िल थी कुल ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा जॾहिं ही आयत करीमा नाज़िल थी मुझा हबीब तू फरमा मां अवा का को अजूरो उजरत तलब न थो क्या मगर मुझे आल पैसा मोहब्बत क्यों जॾहिं ही आयत करीमा नाज़िल थी साहबा कराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अवा जा अहल पे केड़ा आहिन जन जी मोहब्बत असां जे मथा वाजिब चार्ज कम जॾहिं ही आयत करीमा नाज़िल थी साहबा कराम सरकार जी खिदमत अक़दस में अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अवा जा अहल पे केड़ा आहिन जन जी मोहब्बत असां जे मथा वाजिब आहे सरकार फरमायो मुझा अहल बैत मुझा अहल बैत अलीजुल मुर्तज़ा फातिमतु ज़हरा ऐं उन्हनि जा फर्ज़ंद इमाम हसन ऐं इमाम हुसैन आहिनि जन जी मोहब्बत अवां जे मथां वाजिब जन जी मोहब्बत अवां सहाबा कराम जे मथां वाजिब आहे सहाबा कराम केड़ो अर्ज़ कयो केड़ो सवाल कयो या रसूल अल्लाह अवां जा अहल बैत हार केड़ा आहिन सरकार फरमायो काल अली व फातिमतु अबनाहुमा सरकार फरमायो मुझा अहल बैत मौला अली फातिमतु ज़हरा इमाम हसन ऐं इमाम हुसैन आहिन जन जी मोहब्बत अवां ईमान वार वाजिब यानी सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत यानी सरकार जे अहल बैत अतहार मौला अली मां खातून जन्नत इमाम हसन इमाम हुसैन जी मोहब्बत ईमान वार ते वाजिब जरूरी लाज़िम मलज़ूम आहे अल्हम्दुलिल्लाह उहा मोहब्बत हिन दौर में नजर ईंदी आहे खुदा जो हुसैनी जमात नजर नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन शेर हुसैनियत चार्ज हुआ अहल बैत अतहार जी सच्ची मोहब्बत अल्हम्दुलिल्लाह इन दौर में सच्ची मोहब्बत अहल बैत जी सच्ची सीरत नजर दुनिया वाला तो ईंदी त हिन हुसैनी जमात जो नजर अहल बैत जी सच्ची मोहब्बत जी दावा तने सच्ची आहे अहल बैत जी मोहब्बत जी दावा तने सच्ची आहे जंहिंमें अहल बैत अतहार जी सच्ची सीरत आहे उहा सच्ची सीरत आहे त सुन्नन या रसूल अल्लाह चवण वारन में आहे उहा सच्ची सीरत आहे अल्हम्दुलिल्लाह असां हुसैन जी दावा भी सच्ची आहे त असां जो दलील भी सच्चो आहे अल्हम्दुलिल्लाह असां वटि अहल बैत अतहार जी मोहब्बत भी आहे अहल बैत अतहार जी सीरत भी आहे अहल बैत अतहार जी सीरत चाहे नमाज अहल बैत अतहार जी सीरत चाहे दाढ़ी आहे अहल बैत अतहार जी सीरत चाहे पाकाई में रहना है अहल बैत अतहार जी सीरत चाहे रोजो रखना है अहल बैत अतहार जी सीरत चाहे जो कुरान आहे जो अहल बैत अतहार जी सीरत आहे जो असां सुन वो चवणो पवंदो सुन्नी अहल बैत अतहार जा आहिनि अहल बैत अतहार सुन सरकार जो को फरमा अल्हम्दुलिल्लाह महफिल में करम नजर अची महफिल में करम नजर अची मां चंद अल्फाज अगर तवा के बुधाई न खुलूस न मां मुल्ला या न मौलवी दी गाल कर उन्नन मुल्ला मुफ्ती जो नंबर मुफ्ती खाओ अल्लाह बचाए जेके सरकार जी तरफ परे कर साहबा जे दरवाजे परे कर अहल बैत अतहार जे दरवाजे परे कर अल्हम्दुलिल्लाह असा जे सीने में सरकार जी मोहब्बत भी आहे अहल बैत अतहार जी मोहब्बत भी आहे
आहे साहबा कराम जी मोहब्बत भी आहिन तो सरकार फरमान था सरकार जी हदीस अॼुकल्ह जा मुल्ला उन्हनि जी मिशन त अहल बैतन खो सरकार जे घर वारनि खो सरकार जे अहल बैतन खो तो सिनन सच्चन मोमिनन खे परे पर उन्हनि मुल्लनि खे एतिरी ताक़त नाहे जो सरकार जे अहल बैतन खां हिन दुनिया वारनि हिन मोमिनन खे परे करे अञा असां ज़िंदा आहियूं असां अञा 2 नंबर मुल्ला ज़िंदा आहियूं 2 नंबर मुफ्तियो ज़िंदा आहियूं इंशाअल्लाह इन्हनि सीननि में इन्हनि दिलनि में उहा अहल बैत जी मोहब्बत पैदा करे वेंदासीं तुंहिंजा ॾाॾा केतिरियूं पीढ़ियूं ईंदियूं अहल बैत जी मोहब्बत हिननि सीननि मां कढण जी कोशिश कंदियूं खुदा जो कसम पाण सड़ी खत्म थी वेंदा हिननि जे सीननि मां हिननि जे औलादनि जे सीननि मां दिलनि मां क़यामत ताईं अहल बैत जी मोहब्बत न तुंहिंजो पीउ न तुंहिंजो लाॾो घड़ी नारा हैदरी मुर्शिद हुसैन अहल बैत जी मोहब्बत ईमान जी निशानी आहे मां तव्हांखे अहल बैत जो सचो शान ॿुधाईंदा मां उन्हनि हिलणनि वांगुरु न अगर अहल बैत जो शान बयान कजे दिल सां ख़ुलूस सां बयान कजे तू छा थो चवे त अहल बैत अरे तशी वारा अहल बैत असां सुनन जा सरकार जा अहल बैत अतार असां सुनन जा करबला वारा असां सुनन जा सरकार जा सहाबा भी असां सुनन जा असां अहल बैत अतार असां सुनन जा असां सुन्नी अहल बैत हार जा सरकार फरमाइन था सरकार जी हदीस सरकार जो फरमान अन जाबिर इब्न अब्दुल्लाह قال سمعت رسول الله صلى الله عليه وسلم जागे يقول يا ايها الناس اني قد تركت فيكم ما ان اخذتم به لن تضلوا كتاب الله وإطرتي اهل بيتي रिवायत है जाबिर बिन अब्दुल्लाह बयान करे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के फरमाइंदे बुधो सरकार फरमायो या अय्युहन नास सरकार फरमायो या अय्युहन नास ए इंसानो मा तहां वट एड़ियूं शयूं छॾे रहियो आहियो जेकॾहिं इन्हनि खे पकड़ींदव त हरगिज़ गुमराह न थींदव सरकार छा फरमायो मां तव्हां वटि एड़ियूं ॿ शयूं छॾियूं वञा थो अगर तव्हां इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे मज़बूती सां पकड़ींदव त हरगिज़ गुमराह कॾहिं बि न थींदव सरकार फरमाइनि था हिकु अल्लाह जो किताब क़ुरान मजीद मुंहिंजा अहल बैत सरकार जो फरमान सरकार जरा गौर सरकार फरमायो गुमराही खां उहो ही बची वेंदो जेको अल्लाह जे किताब क़ुरान मजीद सरकार जे अहल बैत अतहार जी दामन खे मज़बूती सां पकड़ींदो जेको अल्लाह जी सरकार छा फरमायो जेको अल्लाह जे किताब क़ुरान मजीद ऐं अहल बैत अतहार जी दामन खे मज़बूती सां पकड़ींदो अल्हम्दुलिल्लाह असां जो हथ अल्लाह जे क़ुरान अल्लाह जे सच्चे किताब क़ुरान मजीद जी दामन में आहे त ॿियो हथ असां जो सरकार जे अहल बैत अतहार जी दामन में आहे याने
सरकार जे अहल बैत अतहार जी दामन खे मजबूती सां पकड़ण वारो कॾहिं बि गुमराह नथी मां चार्ज कयमि अहल बैत अतहार जी सीरत खे वटा कंहिं में सुनन में आहे कुरान पढ़ण कंहिं में आहे सुनन में आहे बाक़ाई सां रहण कंहिं में आहे सुनन में आहे नमाज कंहिं में आहे सुनन में आहे सरकार जी सुन्नत सरकार जी सुन्नत मुतहरा के में आहे सुन्नत मुतहरा के अमल के में आहे जो असा सुन्नत में आहे या सब अहल बैत अतहार जी सीरत आहे अल्हम्दुलिल्लाह जने या सीरत अहल बैत अतहार जी असा सुन्नत में आहे तपो इमाम हुसैन असा सुन्नत जो सुन्नी असा इमाम हुसैन जा इमाम हसन असा सुन्नत जो असा इमाम हसन जा मौला अली असा सुन्नत जो असा सुन्नी मौला अली मुश्किल नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी मुर्शिद हुसैन रहबर हुसैन शेर हुसैनियत वडी खुशकिस्मती है असांजे लाइ असांखे इन निस्बत नाज़ असांखे इन निस्बत नाज़ जो असांजी दिल ते भारी भूते पीर जी आंगुर नाहे लगा असांजी दिल ते आले रसूल औलाद अली जी आंगुर लगल आहे अल्हम्दुलिल्लाह असांजो बुनियाद मजबूत आहे असांजो बुनियाद मजबूत आहे जो असां चाथे में विदाऊं कहीं भी मैदान में विदाऊं खता असांखे मिलंदी आहे छोजो असांजो कामिल मुर्शिद आहे पर आले रसूल औलाद अली भी आहे हुसैनी तू खुशकिस्मत आहे हुसैनी तू खुशकिस्मत आहे जो एड़ो तो कामिल अकमल मुर्शिद मिलियो जिनकी हर अदा सुन्नत मुस्तफा जंहिंजो उथण सुन्नत मुस्तफा जंहिंजो वेहण सुन्नत मुस्तफा जंहिंजी रफ्तार सुन्नत मुस्तफा जंहिंजी गुफ्तार सुन्नत मुस्तफा अहिड़ो कामिल अकमल मुर्शिद मिलियो आहे अहिड़ी निस्बत ते हुसैनी निस्बत ते नाज़ न कयो अल्हम्दुलिल्लाह असां ते मुर्शिद हुसैन कंबर वाले जी भी नजर आहे त मुर्शिद हुसैन करबला वाले जी भी नजर आहे असा खुशकिस्मत आहियूं हेदे हुसैनी सन्नाई दिल में जंहिंजी दिल सरकार जी इश्क मोहब्बत में तड़पे उनजो हिकु हथ अहल बैत अतहार जी दामन में हुजे त ॿियो हथ सहाबा कराम जी दामन अल्हम्दुलिल्लाह ने न समझो मता ईअं सम्झे त अहल बैत जी तारीफ़ थो करे सहाबा को परे कदो मां त ईअं चवंदो आहियां उहो लांती जो पुट आहे जेको सहाबा को परे आहे जेको सहाबा खे घटि वधि ॻाल्हाईंदो उहो हलाली न हूंदो उहो हरामी जो अक़ीदो पर मता ईअं सम्झे जेको साहब असां बुग़्ज़ रखण वारो हरामी आहे पर इहो बि यादि रख सरकार जो फरमान आहे जेको अहल बैत सां बुग़्ज़ रखंदो उहो हरामी हूंदो सरकार जो फ़ैसिलो थियल आहे जेको अहल बैत सां बुग़्ज़ रखंदो मौला अली सां बुग़्ज़ रखंदो मौला अली खे घटि वधि ॻाल्हाईंदो हसनैन करीमैन खे घटि वधि ॻाल्हाईंदो अमा सैयदा तय्यबा ताहिरा अमा खातून जन्नत जी गुस्ताखी कदो मां त चवां त उहो हरामी बि हूंदो त मफ़ूल जो पुट सरकार जो फैसलो पता समझ त मां गारी थो ॾियां गारी न थो ॾियां सरकार जी हदीस आहे जेको अहल बैत सां बुग़्ज़ रखंदो उहो हलाली न हूंदो उहो हरामी उहो हथन खे परचम बणायो जेको अहल बैत सां बुग़्ज़ रखंदो उहो केर जो हरामी जेको साहबा सां बुग़्ज़ रखंदो उहो केर उहो जो हरामी असांजो अक़ीदो हरू सुख में कपड़ा थोला चितो थियो मगज़ फाटी पवंदे तू असां ते राफ़िद जी फतवा थो लॻाए पलीद
ए पलीद ए बेपीरा वो जो पीर कामिल अकमल ना है तू बेपीरो अल्हम्दुलिल्लाह असा सच्चे कामिल अकमल मुर्शिद वारा हूं त असा हूं अल्हम्दुलिल्लाह असा जो कामिल अकमल मुर्शिद है जय असा जे दिल वारे कनेक्शन खे सरकार सा भी मजबूत करे छड़े थो त असा जे दिल में सरकार जी और जी मोहब्बत भी पैदा कई थो सरकार जे साहबा कराम जी मोहब्बत पैदा तू लंगूर मुल्ला तू चा फतवा हट दे तू चा साहबा कराम जी मोहब्बत सिखारी दे अगर साहबा कराम जी मोहब्बत सिखनी थई असा तोखे सिखारे तू छा तो समझे हैदर हैदर करता शिया थिया अरे खारजी जा पुत्र खारजन जी पैदावार पलीद जी जबान के संभालेगा असा उहे आयो असा खारजियत के खत्म करण वारा हूं असा राफियत के खत्म करण वारा हूं असा बातरियत के खत्म करण वारा हूं असा नजदियत के खत्म करण वारा हूं पर जाते मुर्शिद हुसैन कंबर वारे जा कदम लगनान उते हक हूंदो पर जै सीने ते जै दिल ते कंबर वारे जी आंगुर लगदी उन ज़बान का उन दिल मा हक न कह दो उन सीने में हक हुई जो उन सीने में हक हुई हक हुदो साजो ही हकी दुआ जब सिद्दीक जी सदाकत हक साजे दिलवर नबी जी रिसालत हक आवाज़ बुलंद जब सिद्दीक जी सदाकत हक फारूक जी अदालत हक उस्मान जी सखावत हक हाने मुलन के हण जो थक जब मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा जी शुजाअत हक आवाज़ बुलंद मौला अली मुश्किल कुशा जी शुजाअत हक इमाम कराम जी इमामत हक आवाज़ बुलंद हक जो वलियन जी करामत हक वलियन जी करामत हक जो पीरान पीर जी करामत हक दाता लाहौर जी करामत हक दाता लाहौर जी करामत हक अब्दुल्ला शाह गाजी जी करामत हक अब्दुल्ला शाह गाजी जी करामत हक शाह अब्दुल लतीफ भटाई जी करामत हक शाह अब्दुल लतीफ भटाई जी करामत लाल शाहबाज कलंदर जी करामत जब मुर्शिद हुसैन कंबर वारे जी करामत हक जब मुले के लगो हैदर हाथ खनी करे सब आयो असाजा मुर्शिद के करीम के रंजवाल रसूल औलाद अली वो हैदर जो नारो एड़ो लगे हैदर जो एड़ो नारो लगे जो गोठ वारन के सालन जा साल याद हुजे त हिकड़ो मस्त सैयद सच्चो सैयद आयो पहुंचे बाबे अली जो एड़ो त नारो हणाए वियो हैदर 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 के परचम हसन के परचम बनाए लहरायो हसन के लहरायो हसन के बुलंद कियो जमीन भी क़यामत जेदी गवाही दी तहे हथ कजे लायो था हिकु हथ सरकार जे लाए बुलंद थी रहियो ॿियो हथ मौला अली जे लाए बुलंद थी रहियो हैदर 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 कार सा चओ हैदर 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 ए खारजन जी पैदावार नीम खारजी जरा कन खोले बुले तुझू फतवा को छा कदे
तुझी फतवाऊं छा कदियूं इन दिल ते मुर्शिद हुसैन कंबर वारी जानवर लगला न हिन दिल में खारिजत ईंदी न हिन दिल में राफियत ईंदी हिन दिल में सिर्फ अगर निकरंदो त शाने जिक्र खुदा शाने मुस्तफा शाने अहल बैत शाने साहबा जिक्र मां तुझी फतवान को डिजण वारो नाया मां तुझी फतवान को डिजण वारो नाया तू अज आहे सुबाने न हूंदे तू अज आहे सुबाने न हूंदे असा के राजी करनो आहे त पांचे दिल पर नबी के राजी करनो आहे के मुल्ला मौलवी के राजी ना है करनो के मुल्ला मौलवी के दो नंबर मुफ्ती के राजी ना है करनो राजी करनो आहे तो पांचे दिल पर नबी के राजी करनो आहे राजी करनो आहे अमा सय्यदा तय्यबा ताहिरा अमा फातिमा ज़हरा सलाम अलैया के राजी करनो तेरे अम्मा साइन राजी थी खुदा जो कसम हुसैनी वो सिफारिश करने वाली सद करन तू जो तुझे आवाज के पाचे बाबे नबी पहुंचा अम्मा साइन जो कम न मुल्ला के केड़ी खबर न मुल्ला के केड़ी खबर अम्मा साइन दे शान जी न मुल्ला के केड़ी खबर हसरत करीम दे शान जी न मुल्ला के केड़ी खबर मौला अली जय शान जी ने जो इनके पीर कामिल आहे जो इनके शान जी खबर इनमें मुल्ला में अकीदो इंदा है अल्हम्दुलिल्लाह जो पीर कामिल हुंदो अकीदे के मजबूत कंदो पंजो पीर कामिल कंदो अगर दिल में मोहब्बत पैदा कंदो पंजो मुर्शिद कामिल अकमल पैदा यो भी नारोनो शान अहल बैत जिंदाबाद शान अहल बैत इन सांगत हुसैनियत इन सांगत हथ खणी हुसैनियत इन सांगत यो भी चो शान सहाबा मोजी दिल ठरे मुल्ला जी दिल सड़े हथ खणी करे शान सहाबा जो जिंदाबाद शान सहाबा जिंदाबाद शान सहाबा जिंदाबाद शान अहल बैत जिंदाबाद शान अहल बैत जिंदाबाद शान अहल बैत जिंदाबाद शान अहल बैत जिंदाबाद इते तू बैठो अहल बैत जी मोहब्बत में बैठो अहल बैत जी मोहब्बत में बैठो सरकार खुशखबरी निया अहल बैत जी मोहब्बत चला सरकार फरमान हदीस बना अन इब्न मसूद काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुब्ब आल मुहम्मद जरा गौर से हुब्ब आल मुहम्मद यौमन खैरु मिन इबादत सन्नत व मम्मात अलैहि दखलुल जन्नह सरकार शाह फरमायो मम्मात अलैहि दखलुल जन्नह रिवायत है अब्दुल्लाह बिन मसूद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब फरमायो सरकार फरमायो अहल बैत मुस्तफा जी हिक ॾींहं जी मोहब्बत सरकार छा फरमायो अहल बैत मुस्तफा जी हिक ॾींहं जी मोहब्बत पूरे साल जी इबादत खां बहितर आहे जरा गौर सां ॿुधो ए आल बैत अतार जी सीरत ते अमल करण वारो असां में सिर्फ हैदर करण ना है सिर्फ अली करण ना है अल्हम्दुलिल्लाह असां जी दिल में अली मौला अली जी मोहब्बत भी आहे त असां में मौला अली जी सीरत भी आहे सरकार शाह फरमायो अहल बैत मुस्तफा जे हिक ॾींहं जी मोहब्बत पूरे साल जे इबादत
इबादत खां बेहतर आहे कि सरकार फरमान था जेको अहल बैत मुस्तफा जी मोहब्बत में फोत थियो सरकार शाह फरमाए रहा है जेको अहल बैत मुस्तफा जी मोहब्बत में आले मुस्तफा जी मोहब्बत में इन दुनिया के छड़े वो जन्नत में दाखिल थी दो वो जन्नत में यानी अहल बैत अतार सरकार जे अहल बैत मोहब्बत कदे कदे दुनिया के छड़े सरकार फरमाता वो अहल बैत अतार जी सीरत अमल करण वारो अहल बैत अतार सा मोहब्बत करण वारो वो जन्नत में दाखिल थी करम आहे न करम आहे न अहल बैत अतार जी मोहब्बत में करम आहे न जाने सरकार फरमायो अहल बैत अतार जी मोहब्बत का बगैर अहल बैत अतार जी मोहब्बत का बगैर इबादत बेकार इबादत बेकार है इबादत उन जी कबूल है जंहिं जी दिल में अहल बैत सरकार जे अहल बैत अतार जी सच्ची मोहब्बत आहे सरकार जे अहल बैत अतार जी सीरत में सही अमल आहे अल्हम्दुलिल्लाह असा आले सुन्नत जमात जी दिल में अहल बैत अतार जी सच्ची मोहब्बत भी आहे रांदी असा जी दिल में सरकार जे अहल बैत अतार जी सच्ची मोहब्बत भी आहे सरकार जे अहल बैत अतार जी सीरत में सही अमल भी आहे सही अमल भी आहे अल्हम्दुलिल्लाह या मोहब्बत केर पैदा कंदो आहे जो अल्लाह ही पैदा कंदो आहे पर मां ये चो अल्लाह त पैदा कंदो अल्लाह भी करीम अल्लाह करीम जे लफ्ज जी माना है मेहरबानी करीम जे लफ्ज जी माना है मतमलो समझो मतमलो समझो शिरक तो करे करीम जे लफ्ज जी माना है मेहरबान अल्लाह भी करीम अल्लाह जो हबीब भी करीम जो मुर्शिद अल्लाह ताला सा अता फरमाए वो भी करीम जो वो भी करीम असा जा मुर्शिद भी करीम जो करीम भाई यो अर्ज करो जेके पंजे हबीब के पंजा अहल बैत अता फरमाए उहे भी करीम उहे भी करीम जेके पंजे हबीब के साहबा करा अता फरमाए उहे भी करीम असा जो मुल्ला कीदो बुधना काथे तो गोता खाई मरी सड़ी वी सड़ी त दिल वई सड़ी त दिल वई ए सैयद मैदान में के निकली आयो हैदर कराए तो अलाए काथे मानन के पहुंचाइंदो अरे मां मानन के पहुंचाइंदम त मोहम्मद अरबी जे कदमन में पहुंचाइंदा अगर मानन के पहुंचाइंदा मां शान के दरवाजे पहुंचाइंदा अगर मानन के पहुंचाइंदम त मौला अली जे दरवाजे पहुंचाइंदा तुझे समझाने की जरूरत ही ना है तुझे समझाने जी सिखाने की जरूरत ही ना है अध कुतरू मान नाल रखो अध कुतरू भी अध कतरू ये जके तो ना नीम हकीम खतरे जान नीम मुल्ला खतरे ईमान बुधो बाजार तो मुफ्ती जो कोर्स भी कयो तो मां नीम मुल्ला इनी करे जवान थो और सा मुझो और सा त नीम मुल्ला इनी करे जवान थो त हिन किताब जे पन्ने जो हिक पासो पढ़ियो हे पढ़या हे नीम मुल्ला जगे 2 नंबर मुफ्तियन पढ़या पर कढ़या ना पर कढ़या ना पढ़ाई दो उस्ताद गाड़ी दो मुर्शिद शामिल नारा हैदरी मुर्शिद हुसैन शेर हुसैनिया चार्ज हे पढ़या हे कढ़या ना केतरा भी किताब पढ़ केतरा भी किताब पढ़ तो किताब
किताब सरकार ताईं न पहुंचाइंदे न किताबों से न वाज़ों से असर पैदा होता है तो मुर्शिद कामिल की नजर न किताबों से न वाज़ों से दीन पैदा होता है मुर्शिद कामिल की नजर से पैदा होता ये मुल्ला मौलवी दीन इस्लामानी मुल्ला तो माल खाने वाला इन्हन के बाहरों एड मिलिया जरा खबरदार थियो साधव जरा खबरदार थियो मुल्लन मोलन जे चक्कर में दो नंबर मुफ्तन जे चक्कर में ना जो इनके बाहरों माल मिलियो अहल बेजी मोहब्बत माण्हुनि जी दिलनि मो कढो हाणे असां जे घर में वार था कराए सुन्नियत के पाण में वेड़ा सुन्नियत के मां सिर्फ दिफा कंदो सब सुन्नी भला सब सुन्नी भला जेको जंहिंजे सीने में सरकार जी सच्ची मोहब्बत हुजे जंहिंजी सीने में दिल में सरकार जी अहल बिदअत जी सच्ची मोहब्बत हुजे उहा मोहब्बत जहिड़ी मोहब्बत जेतिरी मोहब्बत सैयदना सिद्दीक़ अकबर कई जेतिरी मोहब्बत सैयदना फारूक आज़म कई मुल्ला मौलवी इतनी तो मोहब्बत रखो असां एतिरी मोहब्बत रखूं अहल बिदअत फारूक आज़म जो अक़ीदो तब पंजे निगर की छा फरमायो फारूक आज़म त इमाम हुसैन का लिखरा त फारूक असां जे दर जो गुलाम असां जे दर जो गुलाम आहे उहे हथ अखर खां पंजे फर में रखंदम क़यामत जेॾी उथंदम ॿियो अमल क़बूल थे या न थे ये इमाम हुसैन जी लिखत मूंखे ज़रूर कम ईदी फारूक आज़म जो अक़ीदो हो त फारूक तव्हांजे नाने नबी जो भी गुलाम आहे तव्हांजे दर जो भी गुलाम आहे फारूक आज़म जो अक़ीदो हो अॼुकल्ह जा मुल्ला ॿियो नंबर मुफ्ती ज़रा कन खोले ॿुध तूं मां एतिरो चवंदम तूं एतिरी त मोहब्बत करन अहल पैसा सैयदना फारूक आज़म कई हुई तू एतिरी त मोहब्बत करन सैयदना सिद्दीक़ अकबर कई हुई तू तीनों खेरा तुझी हैसियत छाए तुझी हैसियत छाए तू आजकल जो मुल्लो तू छाए बुजुर्ग आलम रब्बानी तोरे न कोई आलम रब्बानी नजर न तोरे आदन आलम रब्बानी को दिखारे के में बुग़्ज़ अल बेदा के में बुग़्ज़ साहबा अल्हम्दुलिल्लाह साजे सीने सरकार जी इश्क मोहब्बत भी आहे सरकार जे अहल बैत अथार जो सच्चो इश्क सच्ची गुलामी भी आहे सरकार जे साहबा जी सच्ची मोहब्बत भी आहे हर शय जो टाइम हुंदो है वो दौरा ए सादड़ू जरा गौर सां ॿुधो है वो दौरा वो वक्त अची वियो आहे सरकार जे अहल बैत अथार जे दिफ़ा करण जो वक्त वो दौरा वो दौर तो सरकार जे अहल बैत अथार जे मोहब्बत जो दर्स ॾियण पैगाम पहुचाइण सही सरकार जी गुलामी जो हक अदा करना ॿुधो गौर वक्त जी ज़रूरत इन करे जाथे काथे हैदर जाथे काथे हैदर जाथे काथे तो जो अंदर तो में जो खुना है खुना वो बाहर निकरी दई अद करीब माण्हू तो समझदा
जेको हैदर हैदर नारो हणायो था न शैतान फारूक आजम जे पाशे खां भजदो शैतान सरकार जो फरमान फारूक आजम जे पाशे खां भी भजदो हो पर हिन दौर में मान खुदा जो कसमा दावा सा चवा तो दलील सा चवा तो असा हैदर कंदाऊं न जरे फकीर कराइंदो आन त मुनाफिक भजी वेंदा हक हैदर इश्क सा वलवले सा चो तवा सच्चा हैदरी आयो हैदर मन कुल तो मौला मन कुल तो मौला सरकार ने क्या बोला जिसका मैं मौला उसका अली मौला मन कुल तो मौला मैं कहूँ मन कुल तो मौला आप कहिए अली मौला मन कुल तो मौला अली मौला मन कुल तो मौला मन कुल तो मौला मन कुल तो मौला मन कुल तो मौला अली 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 मौला सोना जी सुहान ए सच्चो हुसैनी हो तवा के दसा तो मुझे दिल ठरे सब आशिक सब सब नजरुल जा खरीद चला तवा के पैसन दे डॉलर दे रियाल दे खरीद अल्लाह क्यों तवा के आले रसूल औलाद अली अल्लाह जे कामिल अकमल वली मुर्शिद हुसैन पहुंची निगाह नजरुल जा खरीद कयो नारे हैदरी मुर्शिद हुसैन सैयद हुसैन रहबर हुसैन आका हुसैन ही मोजा सोना जी सदको हिते जबरदस्ती सा मानुन के नान बो हिते छके ई दुआ अल्लाह ताला पान बदन जी दिलन में ख्याल विझी तो छके ई दुआ हिन महफिल में ईदान त ईमान वारा ईदान बेईमान नहीं हे मुझे मुर्शिदन करीमन जो फैज जने मशहूरी साहब खुदा मशहूरी साहब भी अल्लाह जा कामिल अकमल वली उन्हनि जी ॾिसो न आले रसूल सां मोहब्बत उन्हनि दुनिया वारनि खे पैगाम ॾिनो जने मुर्शिदन करीमन मुर्शिद करीम दरगाह मशहूरी उते पहता मोहम्मद कासिम मशहूरी असां तवां जी कामिल अकमल मुर्शिद जी नाले खणी सीने सां लगाया मोहम्मद कासिम मशहूरी नाले लगाई हुई अल्लाह जी बारगाह में अर्ज कयो या अल्लाह मौलवी मोहम्मद कासिम जो बियो त अमल नाहे क़यामत जे ॾींहुं में इहो ई अमल क़बूल कजाइन के को सैयद आयो हो न सैयद जे नाले मां पंहिंजे सीने सां लगाई हुई बुधो मशहूरी साहब दुनिया वारनि खे पैगाम ॾिनो मां माया पर मुर्शिद हुसैन सैयद मशहूरी साहब पैगाम ॾिनो मोहम्मद कासिम मशहूरी दुनिया वारनि खे पैगाम ॾिनो अगर तव्हां सैयद सां प्यार मोहब्बत कयो सैयद जो एहतराम कयो त हिन तरह कयो कोई अर्ज़ कयमि अहल बैत जी मोहब्बत सिखणी अथव त के आलिम रब्बानी मां चवंदुमि त मशहूरी साहब अल्लाह जा कामिल अकमल वली
तो चेहरो नूरानी हो फिर ठिया पर अल्हम्दुलिल्लाह जने मुर्शिद हुसैन जे चेहरे खे ॾिठो था खुदा जो कसम और फुल्ला वरी चढ़दो अगे झलक जी गाल दे मुल्ला जो दिमाग हेठो मठो मुल्ला फाटियो फाटी पिया पर मां अञा भी पंहिंजे मौक़िफ़ कायम आहियां पंहिंजी ॻाल्हि ते कायम आहियां तो आंख में अगर सवाल तो क्या ये दस्तारा मुर्शिद जी सीरत झलक मुरीद मो नजर नहीं दी त कहीं केमो जवाब रे सिद्दीकी सरकार जी झलक सरकार जी झलक सिद्दीकी अकबर मो नजर नहीं दी त कहमो नजर सरकार जी झलक मौला अली मो नजर नहीं दी त कहमो नजर हां सरकार जी झलक हसनैन करीमैन मो नजर नहीं दी त कहमो इंदी सरकार जी झलक सरकार जी सीरत वारी झलक अल्लाह जे कामिल अकमल वलियन मो नजर नहीं दी त कहमो नजर ईंदी तू गाल के कारे फेरायो हो हर को चाहिंदो जमियत मौलाना साहब जे हेठा मौलाना नंढड़ा छोटड़ू वो चाहिदा त असा जो रूप भी मौलाना जेड़ो हुजे चाहिदा सीरत मौलाना जेड़ी हुजे मौलाना हले तो असा भी हलम मौलाना के पटको असा के बेड़ो के पटको हुजे मुरीद भी चाहिदो मुरीद भी चाहिदो जेड़ी सीरत में मुझो मुर्शिद मोहम्मदी सीरत में जेड़ी सीरत में रंगियला या अल्लाह एड़ी सीरत में मुखे भी रंग जॾहिं मुर्शिद कामिल जो नज़रो निगाहूं फेराईंदो आहे तो मुरीद ते रंग चढ़ी वेंदो आहे मोहम्मदी रंग सिद्दीकी रंग फारूकी रंग उस्मानी रंग हैदरी रंग हसनी रंग हुसैनी रंग क्या बोल ये झलक है सरकार जी ये रोशनी ॾिसूं था ना ये भी सरकार जी झलक ये असां ॻाल्हायूं था ना इहा बि पंहिंजे दिल पर नबी जी झलक ऐसा घुमो या भी दिल पर नबी जी झलक जो मां ॻाल्हायां थो या भी दिल पर नबी जी झलक मां बाह खणा थो दिल पर नबी जी झलक मुल्ला चवंदो कीअं झलक इहो सदको आहे सरकार जो झलक माना अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे पैदा न फरमाया का शइ पूरी दुनिया खे पैदा न फरमाया लक़द मनल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम एहसान अल्लाह ताला फरमायो त ईमान वारन ते पंहिंजे रसूल खे मोकिले ईमान वारन ते एहसान फरमायो या जिंदगी यार असांजी खुदा जो कसम पंहिंजे दिल पर नबी जे लाइ असांजो उथण दिल पर नबी जे लाइ असांजो ॻाल्हाइण हिकु ज़िंदगी हज़ारे ज़िंदगियूं अल्लाह ताला ॾे उहे पंहिंजे दिल पर नबी जे नाले कुर्बान चार्ज कम हेडी ये सरकार जी मेहरबानी है ये झलक सब सरकार जो दी के दिसो था तो पांजो दिल पर नबी याद हो असा जो इहो दिल पर नबी न होजे दिल पर नबी न होजे या रोशनी भी न होजे या झलक चार्ज कम मुर्शिद जी झलक मुरीद मो नहीं दी कहती इंदी अल्लाह जे कामिल अकमल वली दाता लाहौरी
पीरान पीर दस्तगीर महबूबे सुभानी समझो महबूबे सुभानी कुतुबे रब्बानी अब्दुल कादिर जीलानी सरकार जी सीरत वारी झलक नजर नहीं दी त कहमाई दी अल्लाह हक़ मुझा सोना दाता लाहौरी अब्दुल्ला शाह गाजी शाह अब्दुल लतीफ भिटाई लाल शहबाज कलंदर सरकार जी सीरत वारी झलक सरकार जे इश्क वारो रंग नजर नहीं दो तका जो रंग नजर ईंदो मुर्शिदा हुसैन कंबर वारे में सरकार जी सीरत वारी झलक इश्क मोहब्बत वारो रंग नजर नहीं दो तका जो रंग नजर ईंदो हक़ मुझा सोना चवणो पवंदो जिनकी हर अदा जिनकी हर अदा सुन्नते मुस्तफा ऐसे पीरे तरीकत पे लाखों सलाम ए अहल बे सच्ची मोहब्बत करण वारो वो सरकार जो फरमान बुधाए अहल बे जी मोहब्बत जन्नत जी कुंजी आहे जन्नत जी कुंजी आहे समझो वक्त थव समझो मुल्हनि जे चक्कर में न अचो मां सच ॻाल्हाईंदो आहियां खुशामद करण फ़कीर जी ईंदी न कंहिं आम पीरनि जी खुशामद कंदो आहियां न मुल्हनि जी कंदो आहियां जेके दिल में ज़बान में चई ॾे दिल में रखी कारे चई ॾे हैदर असां मुनाफ़िक़त न आहे जी मुझा सोना दिल में आनी लफ्ज़ निकरन ॿुधणो थी त उथी वञ घर वञ न असां हरू भरू बि कंहिंजे आॾो झुकंदा आहियूं झुकण सिर्फ़ु अल्लाह जे आॾो अदब एहतराम उस्तादन जो करणो आहे पंहिंजे मुर्शिद कामिल अकमल जो करणो आहे अबे अम्मा जो करणो आहे झुकायो आहे त सिर खे अल्लाह जे आॾो झुकायो आहे दिल खे झुकायो आहे पंहिंजे दिल पर नबी जे आॾो रोयो भी चवंदा दिल खे झुकायो हिकु मदीने जो दर पंहिंजे मुर्शिद जो दर रोयो भी चवां दिल खे झुकायो बस आखिरी अम्मा सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातून जन्नत दरवाज़े झुकायो सुभान अल्लाह बस बस खत्म बाकी असां साहब सच्ची मोहब्बत करण वारा तू छुतो छो सैयदुल अहल बैत तारीफ तो करे अली तो कराए अली कराइंदम हैदर कराइंदम हैदर नारो लगाइंदम छो न लग रहा है अली का जो अली नमाज वारन जो अली नमाज वारन जो तो सब नमाज वारा तो सब पकाई वारा तो सब रोजे वारा तो सब हज वारा तो सब कुरान वारा आयो अली कुरान मौला अली कुरान साहब कुरान मौला अली साहब हक मौला अली साहब मौला अली हक जरिया मौला अली नमाज रोज़ो हज ज़कात कुरान या मौला अली जी सीरत सामिया त पो मौला अली जो जिक्र भी असां एड़ो कदासे समझ में ईंदी त समझ दे न त हीअं तड़पी मरी सड़ी मरी बुधी ॾिसी सड़ी कोयलो
साहबा कराम जो अकीदो हो साहबा कराम जो अकीदो होयो असाम मौला अली मुनाफिक के मौला अली जे पुसा सुनाई दावा मौला अली जे बुगसा मोहब्बत साना मौला अली जे बुगसा साहबा कराम जो मुतफक अकीदो होयो ताकि मुनाफिक सुनानी दो सुनानी दो हो दावा से तो किए कदा तो जे महफिल में जे कचारी में मौला अली जो जिक्र करता हो मुनाफिक दोनों वजी में दो खबर पवंदी दे मुनाफिक बेशक मौला अली जो बुगजोन हैदर नारो पे अड़ो थो ताके हथियार तो नहीं ये हथियार था मां पंहिंजे अक़ीदे जी ॻाल्हि कया वरी मुल्ला ने फतवा लगाए छा लगाईंदो पंहिंजे घर ते लगाए मुल्लनि जा मन ई ठही पिया मुंहिंजा मन ई ठही पिया हिकिड़ी शइ तूं वज़नी खण ये तो मोबाइल ये वज़नी शइ खण अगर न खणी सके तो नारे हैदरी नारो हणे या अली कदे खुदा जो कसम खणी वी कठिन मंजिल हो सिर्फ डाके जो फर्क हो अगर तू दिलान उते न पहुंची सके नारे हैदरी जे विरद के हैदर नारे हैदरी कदे हेडो है नारे हैदरी कदे हिक पैर हिक डाके ते हुंदई त बियो पैर जने या अली कदे त बियो पैर तो जो छते मंजिल हैदर जे नारे मेड़ो असर तो समझो ही ना है मौला अली सही कायनात में एड़ो शख्स दा मुखे दिखारियो एड़ी हस्ती दिखारी जो पाण भी शहीद जा पुत्र पोटरा पड़ पूरो खानदान शहीद साहबा कराम दिखार नाए मौला अली जो वो शाना ए मोमड़ा मुल्लू ए माकोड़ा मुल्लू खबरदार थी तो नबी सही नहीं के वजन सरकार था के वजन 12 इमाम उनन में उनन में केरन 12 इमाम रास्ता सिलसिला भी चार रास्ता तो जेड़े रास्ते से सरकार तक पहुंच बुग्ज रखो ना साहब रखो नाल अगर बाहर ने इमाम जे रास्ते को वणण चाहिए उते भी मौला अली खुलफाए राशिदीन जे रास्ते को अगर तो वणण चाहिए तो मौला अली रास्ते में जरूर मिलंदई कन पकड़ खबरदार थी मुनाफिक पंहिंजे कदमन के पैरन के रोक पंज तनी रस्ते को वणण चाहिए तो मौला अली भी चऊंदई ऐ सरकार जी आगे ते अथार उन रस्ते को सरकार तक पहुंचण चाहिए मौला अली भी चऊंदई काडे विंदी गाली चवण मकसद बाबा जेको अलीअ को फिरियो मकसद गाल निचोड़ रियो कढियो 12 इमामन जे रस्ते वणण चाहिए त मौला अली पंजन जे रस्ते खुलफा राशिदीन जो सहाबा कराम अशरा मुबशर जे रस्ते को काडो भी वणण चाहिए और अतहाज रस्ते को मौला अली गाल जो निचोड़ होई जिस ताई मौला अली ताई न पहुंचंदे तेज ताई दिल पर नबी ताई न पहुंची सके
तेसी ताई दिल पर नबी ताई न पहुंची सकदे तो चवणो यो पवंदो जेको मौला अली को फिरियो जेको मौला अली जे दरवाजे को मौला अली जी आल को मौला अली को फिरियो फुरजी वयो वो फुरजी वयो वो फुरजी वयो अल्हम्दुलिल्लाह आबाद असा के एड़ो मुर्शिद मिलियो एड़ो कामिल अकमल मुर्शिद मिलियो तोड़ींदो नाहे ही जोड़ींदो सुभान अल्लाह अकवा मुजा सोना तोड़ींदो नाहे ही जोड़ींदो असा की सरकार असा जे दिल वारे कनेक्शन सरकार सा भी जोड़ी छडो सरकार जे अहल बेदात हार सा भी जोड़ी सुभान अल्लाह ऐं सरकार जी साहबा कराम सामने जोड़ी छड़े एड़ो तो जोड़े छड़ो थो एड़ो को पैदा ही नथी सघंदो जो असां जे इश्क मोहब्बत के तोड़े सोचण खां पहिरियों पाण टुटी मरंदो सोचण खां पहिरियां पाण टुटी मरंदो औलाद हाणे परेशान थिया अहल जी तारीफ भी करे थो वरी साहबा जी तारीफ भी करे थो हाणे छा कयो अरे अंधा अहल बित भी असांजा साहबा भी अहल बेत भी असांजा त साहबा भी असांजा अहल बेत भी नबी साईं जा त साहबा भी नबी असा आम बुजुर्गन जो एहतराम आम बुजुर्गन से मोहब्बत करना तो एतराज तो करना साहबा को मालूम के परे ताकि असा साहबा को परे जनरा समझे न तो असा आम वलियन के मञण वारा असा उन्हन के न मञीदा जंहिंजा उस्ताद सरकार मदीना शहनशाह मदीना हो जान सोचो असा लाल शहबाज कलंदर के मञूं था सरकार जी सदके सां मञूं काजे करे मञूं जेको साहब ये नबी साईं सोबत ये नबी साईं जो सुबह शाम दीदार की हर वक्त नबी साईं सा गड अल्हम्दुलिल्लाह तुझी असा के जरूरत ना है असा में साहब आज मोहब्बत खणी तुझे समझाने जी दरस जी जरूरत ना तो पांचे घर के समझा पुटन के समझाए पंजे मदद से आने के समझाए बेहतर पांचे अकीदत के मदद के कर बेहतर असा के समझाने जला असा जो मुर्शिद कामिल अकमली जी मुजा साईं असा के समझाने जला पांचो कामिल अकमल मुर्शिदी काफिया तुझी जरूरत ना है तू पांचे घर वारन के समझा पांचे मदरसे वारन के समझा अल्हम्दुलिल्लाह अर्रहमान फसअल बिही खबीर रहमान जी खबर पुछड़ी थो के बा खबर केर वो बा खबर केरा असाब किया फसलू मिन अहल जिक्र सवाल कयो इन कुंतुम ला तालमून तो सवाल कयो तो अल्लाह जो कुरान तो फरमाए फसलू फसलू अहल जिक्र इन कुंतुम ला तालमून अगर तो सवाल कयो अहले जिक्र वारन का सवाल कयो अहले जिक्र वारा केरन मुर्शिद कामिला बेशक कुरान ये न फरमाए फसलू मिन अहल इल्म न फरमाए अहल जिक्र कुरान शाह फरमायो अहल जिक्र वारन का अहल इल्म वारन का सवाल न कयो अहल इल्म वारो पाण ते भिटकी सके तो मगर जो अहल जिक्र वारो हुदो न पाण भिटकदो न कहीं भिटकाईंदो अल्हम्दुलिल्लाह अहल
जिक्र वारा आहिन त मुर्शिद कामिल अल्लाह जा कामिल वली आहिन अगर असा के मुसीबत में हुदाऊ के मसले में फाथल हुदाऊ तो पाजे मुर्शिद करीम के सवाल कदाऊ या उते दुआ जो अर्ज कदाऊ तो मुर्शिद करीम खड़दा असा जा कम ठई नारे हैदरी मुर्शिद हुसैन सैयद हुसैन रहबर हुसैन आका हुसैन तुझो प्यारो मुझो प्यारो तुझो प्यारो मुझो प्यारो कंबर वारो सुभान सदको वञा मुंहिंजा दुनिया चवंदी आखिरी ॻाल्हि कंदमि दुनिया चवंदी कंबर वारे मुर्शिद जी करामत ॾेखारियो मां दुनिया वारनि खे चवंदो आहियां मुर्शिद हुसैन कंबर वारे जी छा करामत तव्हांखे ॿुधायूं अल्लाह ताला असांखे मुर्शिद हुसैन कंबर वारो अहिड़ो अता फरमायो आहे जो पूरो सरापा करामत अल्लाह ताला सुभान अल्लाह हक़ मुंहिंजा सुहिणा जंहिंजो उथण करामत जंहिंजी वेहण करामत मां दुनिया वारनि खे चवंदो आहियां त ए दुनिया वारो पंहिंजा त पहचान अगर मुर्शिद हुसैन कंबर वारे जी करामत ॾिसणी अथव त मुर्शिद हुसैन कंबर वारे जो कंहिं रस्ते सां कंहिं गली खां गुज़र थींदो पंहिंजा त पहचान पर जॾहिं बयान जी चेहरे ते नज़र पवंदी आहे अज़्ख़ुद दिल मां ज़बान मां हीअ आवाज़ जारी थींदो आहे अल्लाह हो या मुर्शिद हुसैन कंबर वारे जी करामत अल्लाह हक़ मुंहिंजा साईं बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह इश्क सां हथन के परचम बनाए चओ अल्लाह इश्क सां चओ मोहब्बत सां चओ वलवले सां चओ अल्लाह ज़िक्र जी अहिड़ी ज़रब लगायो शैतान त भॼियो पर मां त ईअं चवां थो हिन तालको हिन ॾोकरी तालके खां हिन ॻोठ खां त शैतान भॼी वियो हूंदो पर हिन तालके खां शैतान खे भॼायो अल्लाह इश्क सां तड़प सां चओ मोहब्बत सां चओ जंहिंजे क़ल्ब ते पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी आंगुर लॻल उहो इन विर्द खे ज़बान सां जारी करे अल्लाह इश्क सां मोहब्बत सां तसव्वुर पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जो अल्लाह यही रूहानी बज़ाहिर मौजूद नाहिन अखिन वारो ॾिसी रहियो आहे पर मुर्शिद करीम जो रूहानी महसूस थी रही सभिनि में तड़प पीछे झेड़ में मियां पहले मेरे मुर्शिद सूरत में पीछे झेड़ में मियां पहले मेरे मुर्शिद सूरत में सही मेरा मुर्शिद मेरा मुर्शिद रिछाईंदा लखियां दा दिलियां मेरा मुर्शिद खसेंदा लखियां दा दिलियां तू एक दी दिल खस्ता सही तुम या ताकत ही ना है कजी दिल खसे दरेखार अल्हम्दुलिल्लाह यो कमाल अल्लाह ताला इन दौर में रखो तो मुर्शिद हुसैन कंबर वारे में रखो पीछे झेड़ में मियां पहले मेरे मुर्शिद सूरत वेख तो सही मेरा मुर्शिद रिछाईंदा खसेदा
लखियां दा दिलिया तू एक दी दिल खस्ता सही मुर्शिद साड़ा 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 आखिरी गाल मुर्शिद साड़ा वसदाए हर जा मुर्शिद साड़ा वसदाए हर जा तू तुम्हें या ताकत ही ना है हर जगह ते पहुंची सके अल्हम्दुलिल्लाह जेते बज़ाहिर मुर्शिदन करीम जो करम न थियो आ तो खुदा जो कसमा उन्हनि ते ख्वाब में करम थींदो जय वट मुर्शिद करीम बज़ाहिर न पहुंचदा वनी ख्वाब में वनी तशरीफ फरमा वठी उनके पंहिंजी ज़ियारत कराईंदा उन जो खाली झोलियूं भरींदा अल्लाह ताला यो कमाल रखियो आहे मुर्शिद हुसैन कबर बारे में रखियो आहे सुभान अल्लाह मुर्शिद साड़ा मुर्शिद साड़ा वसदाए हर जा जाथे काथे तू सद वट पहुंचंदो तू सद वट पहुंचंदो तू सदी ने तो ते करम तू सदी ने फिलानो सदी दो फिलाने ते करम फिलानो सदी दो फिलाने ते करम उन वक्त ई करम करीबो मुर्शिद साड़ा वसदाए हर जा तू एक जा वस्त सही एड़ो कामिल अकमल मुर्शिद मिलियो असां खे दर ते वञण जी ज़रूरत ही ना मां सोचम फलानी करामत बयान क्या फलानी करामत बयान तव्हां ते नज़र पई त भई इहा करामत मूंखे नज़र आई हिननि खे छिके विहारियो आ त मुर्शिद हुसैन विहारियो इहा ई करामत मुंहिंजा सोना करामत ये दाढ़ी है दस्तार अल्लाह काने मरी गए मुझ जै दिल ते मुर्शिद हुसैन कंबर वाले जी पाक अंगूर लगल हो दिया उते खारिज दी दिया राफ़ दी दिया ना वहाब दी दिया बातिल दी दिया उन सीने में उन दिल में हक हुआ उन जी दिल सिर्फ धड़क दिया तो पांचे दिल पर नबी जिला धड़कन सुभान अल्लाह जो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह बाज़े बुलंद जाओ इश्क सा जाओ मोहब्बत सा जाओ वलवले सा जाओ अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका मुस्तफा जाने रहमत बेला खो सलाम शमए बज़ में हिदायत बेला खो सलाम शमए बज़ में हिदायत बेला जिस सुहानी खड़ी चमकाता जिस सुहानी खाड़ी चमकाता